साचो सतराम पंज साहब साहिब विस्पत शुभ अवसर ते उन्हीं सच साईं जी रहमत पाइण जे लाइ सदन दावन में आई। सुहिणी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। साहिब विस्पत जो मक़सदु हूंदो आहे उहो ॾींहुं जंहिं ॾींहुं सचे साईं हिन संसार खे रहमत बख़्शी ऐं असांखे सही मार्ग सही रस्तो ॾेई पंहिंजे जीवन खे अॻिते वधाइण जी शिक्षा ॾेई उन मालिक तरफ़ वधायो। छाकाणि त असां जेके बि इंसान आहियूं संसार में खोइजी वेंदा आहियूं। कंहिं न कंहिं नमूने कंहिं न कंहिं तरीक़े सां अहिड़ो छिकिजी वेंदा आहियूं जे पतो बि न पवे। ऐं खोइजण जा केतिरा ई कारण ऐं तरीक़ा हूंदा आहिनि। चयो वेंदो आहे त जेको ज़हर सां न मरे गुड़ सां मरंदो आहे। यानी किथे माण्हू कावड़ गुस्से क्रोध स्ट्रेस टेंशन में मरंदो आहे त किथे प्यार में मरंदो आहे, पर मरंदो ॿिन्ही में। सो इन करे के अहंकार में मरंदा त के वरी न्याज़ ऐं निवृत में ॻरंदा, के अणसाप में मरंदा त के कंहिंजी ख़ुशामद ॾिसी करे गुलाम बनबा। सो केतिरा ई तरीक़ा हूंदा आहिनि ऐं सभु तरीक़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके पूरो करे रखनि। जीअं हिकिड़ी कहाणी आहे। हिकिड़े नारद तपस्या में वेठो ऐं तपस्या कंदे इंद्र खे ख़्यालु आयो त मगर कुझु ॿियो करे विझे। तंहिंजे करे तपस्या में आहिनि पंहिंजा तरीक़ा इस्तेमालु कया ऐं काम खे मोकिलियो। कामदेव आयो अची करे अंब जे वण में वेही रहियो ऐं काम जॾहिं बि ईंदो आहे त अंब जे वण में बि करंदो आहे। त अंब जो मक़सदु आहे, अंब खे चइबो आहे आम। जेसिताईं माण्हू आम हूंदो आहे एसिताईं कंहिंजी कंहिंजी नज़र ई न पवंदी आहे। आम रहियो आयो वियो कंहिंसां मिलियो खाधो कोई ॻाल्हि कोन्हे, पर जॾहिं उहो आम माण्हू ख़ासि थींदो आहे त पोइ सभिनी जे मथां नज़र पवंदी अथसि। केरु आयो, छा थियो, कीअं करे थो, काॾे वियो, पर सभिनी नज़रां मथो हूंदसि। इन करे ख़ासि करे घणो सावधान रहणो पवंदो आहे। आम खे परवाह कोन्हे हूंदी। इन करे चयो वेंदो आहे बड़ा सदावन बड़ा दुख पावण छो दे का दुख दूर। इन करे छाकाणि त सभ जूं नज़रां हूंदियूं। हिन बि पंहिंजा सभु वास पूरा कया, पर तपस्या में वेठो रहियो, उनखे का परवाह ई न रही। काम जो कंहिं ॻाल्हि में नथो अचे, पर हिकिड़ी माला खईं। माला जी खणी करे बसि पोइ नारद जी तारीफ़ शुरू कई। नारद जी अखि खोली,
पूछे चए बसि छा ॿुधाई तूं जेको कमु करे ॾेखारियो अॼु ताईं मांखे कोई न बचियो पर तोखे परवाह बि न रही तुंहिंजी तपस्या धन आहे तूं धन आहे एॾी तारीफ़ कईसि चए बसि मां तोखे माला विधो पिया ऐं नारद पूरो न समायो वाह मां काम के जीते वरितो पर चयईंसि ॾिसण तूं जीतियो अथई पर इहा ॻाल्हि शिव खे असुर न चइजांइ छाकाणि शिव त बि मां कयो पर उनखे परवाह न ई पर मूंखे त जीते वरितो मूंखे त टीह खोले साड़ी छॾिजे पर क्रोध में भरिजी वियो क्रोध खे न जीते सघियो पर तोखे क्रोध बि न आयो इन करे ॿुधी न सघंदुई इन चयो बिल्कुलु हाणे हिनजी खोपड़ी फिरी कामदेव त मिलाए वियो मोकिलाए वियो पर शिव खे पतो न पवे कीअं थींदो घुमंदो फिरंदो सिधो शिव ॾे मन को शिव कीअं आहे की हाल थी चवंदा सभु सही ॿियो कुझु बि कोन हो बसि हाणे छा आहे त तपस्या बि न आहे महांगो घुमंदो वरंदो रहंदो हूंदो आहे वेठो हुउमि थियो तपस्या कंदो सभु कामदेव एॾा पंहिंजी हलाई पर मूंखे पतो बि न पियो न सिर्फ़ु पतो पियो मां अञा मुस्कुराए छॾियो काम त कुझु न सघियो क्रोध बि कुझु न करे सघियो शिव चयो चङो फाथो आहे ऐं शिव मुस्कुरायो चयो यार बिल्कुलु ॻाल्हि सही कई अथई तूं पहुतल फ़क़ीर थी विया पर हाणे मूंखे चयो अथई इहा ॻाल्हि विष्णु खे असुर न चइजांइ मूंखे इहा ॻाल्हि न करणी आहे हिनखे ख़्यालु आयो त मतिलबु विष्णु मुंहिंजो कमी जो पतो पवे या महसूसु करे त मां कमज़ोर हुउमि इन करे नथो करे ऐं बसि शिव खे मोकिलाए करे सिधो विष्णु ॾे रवानो थियो विष्णु जी वेठो पर नारद अचे पियो विष्णु उथी बि थो लक्ष्मी चुस छा चए नारद अचे थो नारद अचे थो कहिड़ी ॻाल्हि आहे रोज़ ईंदो आहे हिन में उथण जी कहिड़ी ॻाल्हि आहे चए न अॻु मथे ते रोग बि खयो ईंदो आहे मथे ते ऐं रोग सां गॾु क्रोध ई खयो ईंदो आहे इन करे पाण सां बि आहियां इन करे पकड़िणो आहे ऐं अची करे वियासीं पाण सां गॾु चयसि ॾे हाल किथे चयोसीं बसि छा ॿुधायईं बसि घुमंदो रहियो वेठो हुउमि थियो काम मां ते हमिलो कयो पर मूंखे क्रोध बि न आयो इन करे घुमंदो मां तोखे ॿुधायां किथे पहुतो हुउमि ईअं ख़्यालु आयुसि हक़ीक़त में त जेको कमु भॻवान जो उहो मुंहिंजो ई आहे फ़र्क़ु इहो आहे हिनजी शादी थियल आहे लक्ष्मी त मूंखे उहा कोन्हे उहो त हेॾी खोपड़ी फिरणु शुरू कई ऐं मुंहिंजी शादी थिए त मां ई भॻवान थी वञा विष्णु चयो बिल्कुलु ठीकु ॾाढो सुठो तूं सभु जीते आयो आहे तमामु सुठो गॾु बि आयसि ऐं नारद जी मोकिलायो वञणु लॻो उन पंहिंजी माया फेरी अॻिते वियो हिकिड़ो वॾो शाह ॾिसण बि आयो उते राजा ऐं हुनजी धीउ जॻहि त उनजी शादी जी तयारी पई हली भई कोई घर ॾिसूं हिन खे ॿुधायूं हाणे कोई वॾो संत आहे पंडित आहे तंहिंजे करे हथ ॾिसी करे ॿुधणी कढी करे ॿुधाए त शादी किथे थींदसि हिन जीअं छोकिरी में थी खोपड़ी घुमणु शुरू थी ॾाढी ख़ूबसूरत छोकिरी हुई हाणे भॻवान जी माया फिरे हली त हिन जीअं हुनजो हथ ॾिठो कुंडली खोले उनमें हुयो त भॻवान जी थींदी पंहिंजी खोपड़ी एतिरी फिरी वई चई जो हिन सां शादी कंदो उहो भॻवान थींदो ऐं उतां ते सिधो भॻवान ॾे चई हाणे तोखे मथे कोई आहे न मुंहिंजो स्वयंवर थियण वारो आहे इन करे तूं पंहिंजी शिकिल मांखे तोखे मथे कोई ख़ूबसूरत आहे ई न भॻवान चुसि ठीकु आहे ऐं हिनखे ॾाढो ख़ूबसूरत बणाए करे रवानो कई ऐं जीअं ख़ूबसूरत बणाए करे रवानो कयसि हे त ॾाढो ख़ूबसूरत लॻे पियो पर शिकिल बांदर जी करे छॾियसि हुनखे पतो बि कोन हो जीअं वञे पियो त रस्ते में शिव मिलियुसि चए हा बसि वेंदो पिया स्वयंवर में मां कीअं लॻंदो हुनजो कोई आहे ई न वञी करे ॿिया बि राजा वेठा लाइन में वेही रहियो ऐं छोकिरी बि जाॾो काॾो घुमंदी घड़ी घड़ी उथी करे वञे वरी हेॾे फिरे
शिव चंद वे कहिड़ी ॻाल्हि आहे, अची वेंदो। चवंदो ॿिए पासे वेंदी, भैया मथां अचे मां रहिजी न वञा। चवंदो तोखां ॿियो थेॾो ख़ूबसूरत आई कोन, काॾे वेंदी। ऐं जॾहिं छोकिरी हिन वारी लाइन में फिरी, हिन खे ॾिठई, वीचारी अहिड़ी ड्रिजी वई जो वरी हुन लाइन में न आई। ऐं उतां हली वई। त पोइ मक़सदु जो भई कहाणी आहे अॻिते हली करे हक़ीक़त में इहा कहाणी असांखे ॿुधाईंदी आहे त जॾहिं संसार में हूंदा त कॾहिं ख़ुशामद में, कॾहिं अहंकार में, कॾहिं कंहिं तरीक़े सां असां पंहिंजे मस्का निकिरी वेंदा। पर जॾहिं मुंहुं उन मालिक तरफ़ हूंदो आहे त पोइ उनजी माया वरी वेझो न ईंदी आहे, लाइन छॾे वेंदी आहे। न सिर्फ़ु पाण बचंदा पर साथी बि बची वेंदा आहिनि। जो माया उहा छोकिरी अगरि अचण जी माया उहा वरी हुन लाइन में बि कोन आई। त साॻे नमूने असां जॾहिं बि सचे साईं जे द्वार ते ईंदा त उनजो मक़सदु आहे जॾहिं ऊची शरण में ईंदा त पोइ दुनिया जी को लहर ऐं लोॾो असांखे सताए न सघंदो आहे। उनजी मालिक जी रहमत सदाई साथ रहंदी आहे ऐं सॼो जीवन सदाई उज्जवल। ऐं जॾहिं जीवन उज्जवल थींदो आहे, बहितर थींदो आहे त सभु कार्य पाण से थियणु लॻंदा आहिनि। ऐं पोइ इंसान हमेशह एतिरो साओ सुताबो रहंदो आहे जो हित बि सुखियो हूंदो आहे ऐं हुत बि मालिक जी रहमत। तंहिंजे करे सचे साईं जे द्वार ते अचण जो मक़सदु आहे पंहिंजे जीवन खे सधारो करणु, जिते असांखे का लहर लोॾे न सघे। अगरि किथे भिटकियासीं बि सही, पोइ हिन मालिक ते छॾियोसीं, उन शरण में वियासीं त पोइ हू संभाले वठंदो आहे। इहो गुरु शख़्स मूंखे ॿुधाए पियो। चए मुंहिंजी जवानी खानदानी ज़मींदार, घर में सभु कुझु हो। असां सभु ईंदा हुआसीं, शेवा कंदा हुआसीं, वरी हलिया वेंदा हुआसीं। ऐं सॼे घर में साम्हूं दरी हूंदी, दरी में सचे साईं जी तस्वीर साम्हूं हूंदी, पासे में भॻत साहिब हूंदी, धुनी साहिब रखियलु हूंदी। असांजो नेम हो, सनानु करे मथो टेके धुनी साहिब खाई करे निकिरंदा हुआसीं। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो दोस्त हो, उन मूंखे उकसायो, उन मूंखे ग़लति ॻाल्हियूं चयूं ऐं मां मुंहिंजे संग में अची वियो ऐं कुझु ग़लती करणु चाहिई। शाम जो हुन सां मां टाइम रखियो। उहो ॾींहुं मुंहिंजो ॾाढो ॾुखियो गुज़रियो। सदाई ख़्यालु ओॾे कुझु बि न, पर जेको सिर्फ़ु रोज़ जो नेम मथो टेकण जो, सचे साईं खे यादि करण जो। मां शाम जो तयारु थी करे जीअं पंहिंजो मथो टेकियो ऐं जल्दी में वञा पियो। सवेल रूटीन में मां ईअं मथो टेकण जी आदत थी, मुंहिंजो ख़्यालु बि ओॾे कोन हो। बसि मथो टेके धूल सां उभारी खणी करे थोरो खाई करे निकिरण जी कई ऐं सचे साईं जी तस्वीर ते मुंहिंजो नज़र पई। ईअं लॻे पई ॼण सचो साईं मूंसां पाण ॻाल्हाए थो, मुंहिंजी घोरे करे तके थो, ॼण साक्षात पाण। ऐं ॾिसी करे त मां हिकदमि हिली वियुमि ऐं मुंहिंजी गिन्हा निकिरण लॻियूं ऐं एतिरो त मूंखे ख़ौफ़ थियो जो आहिस्ते आहिस्ते मां हेठि वेही रहियुमि, बीह न सघियुमि। ऐं पोइ त मुंहिंजी खोपड़ी आई, घुमी, चए तूं सचे साईं जो थी करे, एतिरो थी करे ईअं कीअं ग़लती कंदे। चए मुंहिंजी अखियुनि में पाणी अचणु शुरू थी वियो। मां सचे साईं खां माफ़ी वरिती ऐं पोइ जॾहिं पंहिंजो उथियुमि, वरी शीश झुकायुमि ऐं सचे साईं खां आसीस, सुमत ऐं रहमत घुरियो
ऐं कंध मथे कयो, वही तस्वीर एतिरो मुस्कराईंदड़, एतिरो प्यार कंदड़ ऐं एतिरो मोहबत ॾींदड़ लॻी जो हक़ीक़त में उहो ॾींहुं अॼु मुंहिंजी उमिरि 80 साल आहे, 75 जेका बि उन वक़्तु पई पओ। लेकिन कॾहिं मुंहिंजे जीवन में थोरी का ॻाल्हि जो मां सिर्फ़ु उनजो तस्वुरु कंदो आहियां, उनजो ध्यानु कंदो आहियां, त मुंहिंजी ज़िंदगी में कॾहिं को ॾुख न आयो आहे, सदाईं सुखी रहंदा आहिनि। सो जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदो त पोइ जेका रहमत मिलंदी आहे, सभु कारी पंहिंजो पाण सिद्ध थींदा आहिनि। पर पंहिंजो पाण खे ॾियनि, पंहिंजो पाण खे उन दामन में रखनि, पंहिंजो पाण खे समर्पण करणु, पंहिंजो पाण खे उनजो बणाइणु पवंदो आहे। तंहिंजे करे साए विस्पति जे प्यार भरे अवसर ते जेको पाण गॾु थिया आहियूं, हक़ीक़त में उहो जीवन खे साओ सताबो बणाइणु आहे। त जीअं असां पंहिंजो पाण खे अहिड़ो बणायूं जो रहूं संसार में, पर उन चक्कर में न, पर मालिक जी रहमत में रहूं। जॾहिं मालिक जी रहमत में रहंदो त सभु कुझु पंहिंजो पाण थींदो ऐं जेको संसार जो चक्कर हूंदो उहो कटिजी वेंदो। असांजो 84 चक्कर खां दूर थी वेंदासीं ऐं पंहिंजो जीवन सदाई उन मालिक जी रहमत सां उज्जवल ऐं साफ़ रखंदासीं। पर उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं उन सचे साईं खे संभाले करे रखंदासीं। उनजी शेवा, दर्शन, उनजी रहमत, उनजे द्वार ते अचणु, उतां पाइणु, इहो सॼो हलंदो रहंदो। ऐं कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नाम, ध्यानु, सिमरन, जंहिंजो ध्यानु कंदासीं त पोइ उनजा गुण अचणु शुरू थींदा, नाम सां शक्ति मिलंदी ऐं पोइ जेके ई क़दम खजंदा जीवन जा, उहे संसार में सुख ऐं अॻिते स्वर्ग जा दरवाज़ा खोलींदा वेंदा ऐं सदाई उन मालिक जी रहमत में रहंदासीं। ऐं पोइ जीवन अहिड़ो साओ सताबो ऐं सुखियो रहंदो जो जिते हूंदासीं हरिया भरिया रहंदासीं, खुशहाल रहंदासीं। ॿई जहान पंहिंजा हूंदा, मालिक जी रहमत गॾु हूंदी ऐं जीवन सदाई उज्जवल रहंदो। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जंहिं प्यार, सिक, श्रद्धा, विश्वास, उमंग ऐं उत्साह सां उन सचे साईं जे ॾींहंनि खे, साए विस्पति खे, मौक़नि खे मल्हाईंदा आहियूं। चलो उन उत्साह सां उन मालिक तरफ़ वधी करे जीवन खे अहिड़ो साफ़ सुथरो बणायूं जो सदाई उज्जवल रहे, सदाई उन मालिक जी रहमत बणी रहे ऐं सदाई शेवा ऐं सिमरन असांजो गॾु रहे। सो अॼु जे प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि, भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब, संत सतराम धाम, राड़की साहब जी तरफां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।